अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल्ला मल्ला मवाली नंबर 1। दोस्तों, असां हाणे पहुता आहियूं हिन महिल मिठी शहर में। मिठी शहर खां क्रॉस करे हाणे असां पहुतासीं गद्दी भिट। गद्दी भिट सरबी आहे या गद्दी भिट सरबी जेका बि आहे, उते मथे जो मंज़र आहे हीअ माशाल्लाह। हीअ लिखियलु आहे आई लव पाकिस्तान, ऐं हुन खां पोइ हीअ ॿियो पासो आहे, हीअ ठहियलु आहे हिननि में हुन जाइ ते। ऐं हिन खां क्रॉस हणंदासीं त हिन जाइ ते खोड़ सारा चौंरा ठहियल आहिनि। ॾींहं जो मंज़र आहे बक़ौल माण्हुनि जे, त राति जे टाइम ते वधीक सुहिणो लॻंदो आहे, छो त राति लाइटिंग ॿरंदी आहे। हिन वक़्तु बिना लाइट जे बि जेको मंज़र आहे माशाल्लाह उहो तव्हांजे साम्हूं आहे। हीअ घुमण जहिड़ी लोकेशन आहे मिठी शहर में। ऐं उनखां पोइ वरी हितां मथां चढ़ी हेठि निहार त मिठी जो पूरो शहर माशाल्लाह। चओ त वेझो करे ॾेखारियां मिठी जो शहर, मथे तमामु परे आहे पर पोइ बि ॾिसो ज़बरदस्त।